दुनिया में मानू जाहिल नहीं जट्टनो गुरी न जे दादा का खबर ना अल्लाह ला अच्छा मेरा दिया अलाए केड़ी गाल मेरा दिया अलाए की राजिया जकरे बार बार इन कुरान जी महफिल रब नसीब करई है समझ रब तो तेरा दिया सुभान अल्लाह पंज वक्त नमाज नसीब करई वदानियत वारो त कोई गस 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 आलम नहीं बुजुर्ग जी सोबत आबिद नहीं जाहिद नहीं सोबत नसीब करई पाक मजलिस अल्लाह नसीब करई समझ अल्लाह तो तेरा दिया जे करे अल्लाह तो के धिकारे छड़े नमाज का कुरान का जिक्र का हिदायत वाले रास्ते खां जे करे अल्लाह तो के धिकारे छड़े पोई समझ अल्लाह तो ते कावड़े लई डबरे लाए पोरण जेड़ी शक्ल करे कहल गुनाह जी माफी घुर जो लाए केड़ा तो खां गुनाह थिया न गलतियों थियूं जो अल्लाह ताला न कुरान मजीद जो रस्तो तुझे ला बंद करे छडियो ये बार बार रब कुरान बुधरावई समझ रब तो ते राजी थी पियो सुभान अल्लाह अयो खुदा दाद कपरी जे गोठ में ओ कुरान मर्जी रहो है जो ये पेरी पेरी तिलावत अर्श अजीम मारे रब कई सुभान अल्लाह मानन में बीमारी पईया चंदान जको कुरान पढ़े ओ वाबी आबी कटड़ू पटड़ी ता लथला वडे आवाज सा चो पटड़ी ते आहे ओ जे जुबान ते कुरान सुभान अल्लाह भले नाला रख तुझे नालन रखण सा कुछ न थींदो बके जे काफरन मुशरिकन सोने मोहम्मद ते नाला रखया इन्ना रसलना शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्नी व सिराजम मुनीरा सुभान अल्लाह न था कयो वात में गुटका थवला शाम में न कोई गाड़ियां चो सुभान अल्लाह नबी के तो अल्लाह हुक्म करे सद मानन के अल्लाह गाड़ियां चो सुभान अल्लाह सोना मोहम्मद असा तो के मोकलियो दुनिया में शाहिद करे शायद मोकलियो सातो के खुशखबरी नींदड़ करे शायद जी माना हर को जुदा जुदा तो कढे पर शायद जी लफ्जी माना है शायद ही ॼण हर जुमे जी रात सूमर जी रात सोने मोहम्मद जे रोज़े में असा जा अमल विदा सुभान अल्लाह क़यामत दी साñन शायद ही नींदा सुभान अल्लाह आज जंग में साñन सपा सालारी कई जै जाते सोने मोहम्मद तोई द जो आज कयो क़यामत जड़ी साñन शायद ही नींदा कहते मां कुरान पढ़ियो ए मुंजा गुलाम थिया ए उम्मती थिया इनन कुरान बुधो इनन के तौहीद वणी इन जाते काफर न पथरा कयो सार पे थे
काफरन के सोने मोहम्मद जे ज़बान में कुरान जे करे एडो असरा जो करोड़न जे तादाद में मानू गुलाम बन गया सुभान अल्लाह बेशक जे करे शायद जी माना हाजिर नाजरा पो मुबशर माना खुशखबरी दीदड़ पो त खुशखबरी जणो आरब सामू जे हाजिर नाजर जे हुजूर खुशखबरी जो कुरान में दी कुरान असां वटि मौजूद आहे जंहिं कुरान जो दीदार कयो ॼणो सोणे मोहम्मद जो दीदार नारे तकबीर नारे तकबीर शाने कुरान अजमत कुरान शाने मुस्तफा अजमत मुस्तफा नारे तकबीर अल्लाह वेठा ही हो ॼणो कुरान ज़कात जा पैसा वठा नारो तो लगे रब जो तोले जेतरी ज़बान में नथा लोडियो पीपीए जो नारो हुजे त काकड़ो किरी पयो नारे तकबीर उलमा है कुलमा जबन सर पकड़ सर बुलंद नारे तकबीर अजीजों शाहिद व मुबशर व नज़ीरा माना टे जारींदड़ वो तो टे जारींदड़ भी माना मौजूद होंगे हाजिर होंगे हुजूर टे जारियो कुरान जे मार्फत कुरान बुधाई वही दी सोना मोहम्मद बुधाई दो सोना मोहम्मद करीम खुशखबरी तदीन तो मोहम्मद जे शफात जी माला जे दीदार जी तो मोहम्मद जे दीदार जी सोन जे मारनो आरे पिस्त जी पर घणियों बि खुशखबरियूं न ॾी जान मता मथे ते न चढ़ी वञनो नज़ीरा ड्रेजार जाम सही आज करे नाफरमानी कंदो अल्लाह अल्लाह जे रसूल जी तरफ जा अज़ाब नाज़िल थींदव कहर नाज़िल थींदव ये अगे न कौमन ते कहर नाज़िल थिया किन ते जबल किरिया के पानी जे अज़ाब में गरक थिया के नांगणे विशन जे जीतन जे अज़ाब में तबाह थिया के बीमार जे अज़ाब में तबाह थिया सोनो मोहम्मद रिजारी गड़बाए अजो कल जो मौलवी वाइज कंदो खौफे खुदा ते मानु चंदा मुला ॾिसो रुगो रिजारे थे या लेन असां के जो सोने मोहम्मद ॾिनी हेदे तवज्जो कयो पर एकदम जरूरी कजा वदायन इल्लाह सदजा मानुन के रब जे ज़ात दे दुनिया में बियो कुछ ही ना है जेकरे सब कुछ आहे त जो हिकड़ो ही अल्लाह अल्लाह अचो रब के सुञाणो जे तां के किने कतरे मां पैदा करे एडो मकाम नहीं जो रब तां के पंजो नाइब खलीफो करे छे अल्लाह ताई असा सबूरन के इज्जत मिलिया तो जो सोने मोहम्मद जे करे मिलिया आज करे इंसान जात में साइन में जनात साई तांगे केर सुञाणे असा के इज्जत मिलिया तो जो सोने नबी जे सदको मिलिया अशरफुल मखलूकात जा सरदार साईंजन पाणा ॾाढियां चओ सुभान अल्लाह अशरफुल मखलूकात के इंसान ए कुरान तां जे ला मोकलियो
सोनो मोहम्मद तां असांजे लाइ मोकिले बैतुल्लाह जहिड़ी मुक़दस जा तां असांखे ॾिनई सफ़ा मरो मिना मुज़दलिफ़ो असांखे मिलियो सोने मोहम्मद जो रोज़ो असांखे मिलियो दुनिया जा हज़ारे कुपानिस वो सवाब ना है जो सोने मोहम्मद जे रोज़े जे दीदार में सवाब सुभान अल्लाह मस्जिद नबवी हलाल अबू अमा इस्लाम दीन ॾाढियां चओ सुभान अल्लाह हर इज्जत हर इनाम रब असांखे ऐं तव्हांखे सोने मोहम्मद जे सदको तवज्जो सां वेठा हो या बड़ी ये पेट जी सुर खां वेठा ॾाढियां चओ सुभान अल्लाह सोना मोहम्मद करीम सद मारन के अल्लाह दे वदा यो तो मोहम्मद जे हिदायत जो नूर नबूवत जो नूर क़यामत ताईं चमक सुभान अल्लाह तौहीद जो नूर जो तू हिदायत जो दियो ही असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे जो चो गुमराह थियण जी ज़रूरत ई नाहे बाकी रब जी मर्जी आहे युज़िल बिही कसीरा व यादी बिही कसीरा टोलन जा टोला गुमराह करे उन खां केर पुछण वारो नाहे टोलन जा टोला हिदायत वारा करे छॾे जो रब खां केर पुछण वारो नाहे बेशक कंप्यूटरिस्ट ज़हन जो माण्हुनि खे दुनिया में वणे वाणे नहीं कहरन वारो ज़हन जो माण्हुनि खे दुनिया में वणे टेक्नोलॉजी वारो ज़हन जो माण्हुनि खे दुनिया में वणे अमेरिकन ज़हन जो माण्हुनि खे दुनिया में वणे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुम हसना ओ दुनिया वारो ताके गुमराह थियण जी ज़रूरत ई नाहे तांजे लाइ भले में भलो रस्तो सोने में सुहिणो नमूनो सोने मोहम्मद जे शरीयत में मौजूद आहे अॼुकल्ह माण्हू विफलन था दाफन था इस्लाम ते क़ुरान ते टोकूं था करता उन्हनि खे इस्लाम दीन खां छो नफ़रत थी आहे उन्हनि जो तालुक दहयन सां आहे सुबुह शाम वाणियुनि ऐं ढेढरनि सां आहे पाक उमरीदा हो कारो कमरे सां ॿधजे रंग न मटाए त आदत ज़रूर मटाए अॼुकल्ह जदीद दौर आहे फेसबुक जो नेट जो ॾिसो था घुमो था फिरो था अलाए केतिरा त माण्हू इन फेसबुक ऐं नेट जे करे पंहिंजो ईमान विञाए वेठा अकुल जा कमज़ोर क़ुरान खां उहो ई परे आहिनि वीचारा ॿियो जो उन्हनि खे इहो रस्तो मिले अजीब ॻाल्हियूं था कनि जो असांखे ॿुधंदे हया शर्म थो अचे मक़सद जुलूस न आहे मक़सद समोसा ऐं पकोड़ा ऐं जलेबियूं विराइण न आहिनि वॾे में वॾो मक़सद इहो आहे ईअं गुज़ारियो जीअं आमना जे लाल ज़िंदगी गुज़ारी सुभान अल्लाह क़यामत जे ॾींहुं रब जी ज़ात ताखां तव्हांजा अमल कंहिं सां न भेटे वठंदी जेकॾहिं भेटबा त सोणे मोहम्मद सां भेटबा
ता खुश नसीब हो जो ता के रब एड़ी जमात सा ताल्लुक नसीब कयो आ जिन वटे को कुरान जो रस्तो आ जो सोने मोहम्मद जे फरमान जो रस्तो सुभान अल्लाह रब लेवल जो मकसद यो तमानन के अल्लाह दे सदे कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू अन्या बवा तो खोले चो सुभान अल्लाह जेडी कम रब राज़ी थी तो सुभान अल्लाह तारीफ है रब जी सुभान अल्लाह जा इलाही फायदा ओए रब के बाना वणंदा आहिनि जेके बार बार रब जी तारीफ करी दुनिया के सदे चो अचो अल्लाह जी वदान दवारो बस वठो अल्लाह जी अकेला यार दगोठो तता जा दुनिया आखिरत में बेड़ा ही पार पानी ओ सादो खा कूलर अजो कल दौर अची आ टेक्नोलॉजी जो मिनरल वाटर जो बोतलूं थियूं ये एहतियात सा पैदा कयो असांजे पास एकड़े वनेरे पीती वेचारो मरी एक्सपायरी है कुरान पियो मजाक ना है एड़ो जीत पैदा थिस जेको कैंसर का वधीक खतरनाक हो पाकिस्तान जो लेबार्टरी कम छड़े वई बाहर मुल्क रिपोर्ट वई इनको पानी पींदो आ पुछन काथों पिंदो छाजो पानी पिंदो जो पानी से साफ पिंदो मिनरल वाटर का एक्सपायर बोतल ही एरो चीज पैदा थियो जेको कैंसर का वधीक खतरनाक हो जिगर गुर्दा मसाना खाइंदो अची दिमाग ते जो हमरावट एतरी ताकत न बची इलाज ला पैसा खपिया इलाज जिला हेरे तवज्जो कयो सभई एकड़े ज़िले जाऊं जलाल एकड़े ज़िले जो इमाम एकड़े ज़िले जो ॾाढा चो सुभान अल्लाह फिर तो न ज़ेन कुरान मजीद में रब फरमायो बीमारियों के जे हथ में वडे आवाज सांचो रब जे हथ पर पो अल्लाह जी मर्जी आ पानी मा शिफा जे या पानी मा बीमारी बीमारी अय्यूब अलैहिस्सलाम नबी के हुई अय्यूब इज़नादा रब अन्नी मसनी अज़र व अंत अरहमुर राहिमीन अन्या बडाडिया चो सुभान अल्लाह अय्यूब अलैहिस्सलाम नबी दुआ गुरी रब ये बीमारी नी बतो आलान वार तू ही रब हुक्म फरमायो अय्यूब घबरा न आज जाते बैठो रगो पैर के लोडोड़े तमार शिफादार पानी जी नार दुआए जाए रगो तड़क दे विजने समूरी बीमारी खत्म थी वेंदी सुभान अल्लाह हमरा बुधायो मां दुआ दे उस्ताद हेदरी काले भी क्या पेड़ा अज लाउड उन्हें रब्ज़ में न हलायो थई जमे हलाई दुआ हलाए त जलाल बलाल भजी वने ॾाढा चो सुभान अल्लाह मां वे सुजरत चैन सही तकरीबन 4-5 करोड़ खर्च कया सी न पैसा बचा न हमरा बचो
आई ता सा साल गुजरी विया वाटर जो पानी था पियन शाखुन जो वाहन जो मथा सलेमानी चाह था पियन रब बीमारियों खत्म कर दे ॾाढा चओ सुभान अल्लाह जे न सुञाती अल्लाह के सोने मोहम्मद के दबो रब बीमारियों एड़ियों ॾई छॾींदी जो डॉक्टर तो बीमारी खाई नहीं जो डॉक्टर खाई नहीं खाई 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 जरे तुझे अकाउंट में 0 बचंदो पोर पोर इज़राइल के मोकलिंदो हाणे वञ पैसा बो खपी वियस सा के खत्म करे बेचारो कांध में जेला परेशान जेड़ी कली तेरी भर जेड़ी नियत तेरी मुराद गरीब आया मिस्किन आया बेवा मायूं आयूं कुरान वारा आया 5 रुपया ले कुरान जो जलसो आ मदरसो तो ठे मस्जिद दी ठे तो टोकू कयूं चथरू कयई टठोलू कयई गिलाऊ कयई रब जे मां हाने एड़ी बीमारी तो जास न के बीमारी भी खाईंदी त डॉक्टर भी खाईंदा जेड़ी करनी तेरी भरी जेड़ी नियत तेरी मुराद अदा जेड़ा आसा जा लक्षण हुंदा मथा का एड़ा फैसला थिया एड़ो वजीर आजम मिलियो आ जो थक लही पिया ॾाढा चओ सुभान अल्लाह अञा त भी हो चिवो मुंह करे वरी ऐलान तो करे अञा महांगाई थींदी छा तो जे महांगाई 12 आई आ आबादगार वेचारा पिटन था पाण खे बसर जो रेट करी पियो 12 रेट ना आयो बसर जो हाने तां जी खल लाए तां का कमंद वठंदा अंधी भुंडे में खुश फुटियुन जो रेट तां के 6000 मिलियो खुशी में जुमरियूं पिया हणो ॾाढा मेला पिया घुमो शादी हालत में भत पिया खाओ कढ़ाई पिया होटलन ते खाओ हिकड़ो ही तक तां जे ला यूरिया चढ़ी गयो कलर चढ़ी डीजल पेट्रोल घबराना नहीं हर शे चढ़ी वई 150 ते खीर किलो थियो 150 ते पेट्रोल किलो थियो आई 150 ते खंड थी रेट याद था ताजी वती तो ज़ारल फसाद फिल बर वल बहर बिमा कसबत अयदीना अन्याम ॾाढा चओ सुभान अल्लाह केरी ताकत मुरादली शाह के जो ज़रदारी जे चवण ते लगे केरी ताकत इमरान खान के जो बिन जे चवण ते लगे रब तो चे मुंजो रस्तो छड़ी दऊ एड़ा हुक्मरान ॾींदो मां जेके कूड़ा कूड़े जा पुट हुंदा असां खुश पिया थियूं एॾी तब्दीली ईंदी थकल ही वेंदा कुराड़ा बेचारा मर्जी लब चल पिया साईं इमरान खान इनकलाब आणी गॾ गाॾे हलाइण वारा वॾी आवाज़ सां चओ त इनकलाब हिन हस्तीअ में दुनिया जा मुला दुनिया जा मीर वॾेरा खाईंदव तव्हांखे लुटींदव इलेक्शन जे वक़्त में हथड़ो घुमाईंदव जीअं बेवा खे हथ घुमाइबो आहे चरियो कंदव ये महंगायूं काफर मुनाफिक जे अज़ाब जे सूरत में न ईमान वारे जे आज़माइश जे सूरत में वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक़्सिन मिनल अमवाल रब तो चे मां आज़माइंदो मां मोमिनऊ समझो था जा मणी कलर में बिज तो छटिया तवज्जो है ना सुभान अल्लाह सजो रबियुल अव्वल डी रात रब जो कुरान पढ़ियो था हाने 5 मिनट जी खास केली साहब जे तडे ते आराम कयो सी
पर अञा बि निंड जो खुमार आहे तव्हां वॾा थकल नज़र था अचो वॾे आवाज़ सां चओ सुभाणे अल्लाह आज़माईंदो मां तव्हांखे करे तव्हांजा वसंदड़ घर वीरान करे आज़माईंदो मां करे तव्हांजा वीरान घर आबाद करे आज़माईंदो मां करे पुट ॾेई करे न्यायूं ॾेई करे पई खसे घरनि जा घर रब चट करे छॾिया जो रब जी मर्ज़ी आहे करे बुख ॾेई आज़माईंदो मां करे ज़ालिम जो ख़ौफ़ ॾेई पोइ बुख जे करे पंहिंजो हया न खपाइजो पंहिंजी लज न खपाइजो पंहिंजी इज़त न खपाइजो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका रब तो चे पो बुख जे करे बछड़ो ऐं बुरो रस्तो न वठिजो हया न खपाइजो ईमान न खपाइजो इज़त न खपाइजो ज़ालिमनि खां न डिॼिजो जिन आज़माइशन में कामयाब थी वियो त तव्हांजा बेड़ा ई पार हाणे त भला खंड या अटो या पेट्रोल मांगियूं त शयूं अॻ में हुयूं जॾहिं असां इज़त में वेठा हो इज़त में 6 महीना इज़त में लॉकडाउन जा ड्रामा करे इज़त में 4 महीना या 4.25 महीना पोरियूं वेंदियूं असां ऐं तव्हां 6 महीना वेठासीं सब नंढेरा वडेरा मुला मौलवी आइसोलेट थी वञो कंटीना में हलिया वञो वबा आई आहे वॾे में वॾी वबा है जो इमरान खान वबा आई आहे सब मरी विया अलाए केर बचियो इज़त में चओ रब खाराए या न खाराए इज़त में खाराइण हिन जे हथ जी ॻाल्हि न आहे खाराइण चओ रब जे हथ में सुभान अल्लाह ये कोशिश था कनि त तव्हांखे मारियम पर रब तो जे मां तो बचाया ये कोशिश था कनि तव्हांखां ईमान कसियो रब तो जे मां मोमिन करे मारियो पर तव्हां साबित क़दमी कजो पर असां वारी कुराड़ियूं बेड़ियूं वीचारियूं साबित क़दमी तेन जो फजर पड़ी थी वञनि पैसा वठ अमा कारे थी वञी जीअं 12,000 आया मरे थी कुराड़ी मुख में रब खां वठल आहे केॾियूं कुराड़ियूं वीचारियूं मरी वयूं लताड़ जी सताड़ पैसनि जे करे किराना जूं इंजेक्शनूं घर में थियूं लॻनि पर पैसा वरी तोखे हाई स्कूल शहदादपुर में मिलंदा 2-3 बाटा बि लॻंदा अजीब क़ौम सां मज़ाक कई थी वञे मश्करियूं कई थी वञनि उहे ॾींहं परे न आहिनि जो असां ऐं तव्हांजो दर्द रब वटि क़बूल पइजी वेंदो इहे ज़ालिम गर्क थी आज़माइनि था मुस्लमान खां इम्तिहान वठनि छा था कनि यहूदी त नथा थियनि दरिया त नथा थियनि मिर्ज़ाई त नथा थियनि इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू रब तो जय ईमान में मजबूत थी जो जिस्म कमजोर थी वने त कमजोर थी वने बच्चा कमजोर थी वने त कमजोर थी वने घर कमजोर थी वने त कमजोर थी वने मईशत कमजोर थी वने त कमजोर थी वने वरी ताकत ताके ॾियण वारो मां आया पर ताजे ईमान में लोडो ई न अचे
अजीजो ये वक्त आ ईमान बचाने जो ये वक्त आ हया बचाने जो हर शे मांगिया इंसान जी इज्जत सस्तिया हर शे मांगिया इंसान जी गैरत सस्ती थी हर शे मांगिया इंसान जा नंग सस्ता थिया असा बयान मता करे सगम शर्म खा जदीद दौरा टच मोबाइल जो किन ॾिसंदा हूंदव गंद ॾिसंदा हूंदव दुआ तरफ़ जको वक्त रहा है हया व ईमान सां आमीन त चओ करे उरूज ॾेई आज़माईंदो माव करे ज़वाल ॾेई आज़माईंदो माव वनकुसम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون सुभान अल्लाह बच्चा हलिया विया महांगाई जे करे कंगाल थी वियासी घर टही विया अनाज मेवात लुढ़ी विया रेट न हुजण जे करे कर्ज़ी थी वियासी करे उरूज करे ज़वाल पर अल्लाह उरूज ॾेई त उरूज में रब जो शुक्र करे नमाज पढ़ंदो कर कुरान जा जलसा कराईंदो कर अञा जे रब वधीक ॾेई त उमरो करे अचो हज करे अचो सोने मोहम्मद जे रोज़े जो दीदार करिया अल्लाह जे काबे जो दीदार करिया अयाशी न कजा ज़िना न कजा ओरे पारे जे गरीबन जा लोड़ा न लताड़ जा मता रब जी ज़ात अमर जी भवई जो लाश जानवर ना गुरु रुलंदो अल्लाह ॾियो तवरी खैर कयो खैरातूं कयो ओड़े पाड़े जे गरीबन जी सार संभाल लहो पर अजीब दौरा मतलब ऐं मफ़ाद खां सवा केर कंहिंजी मदद ई नथो आयो मुस्लमान आयो कलमे वारा एकड़ा रबिल अव्वल में हिक ॿिए खे गारियूं ॾींदा ॿिया मुहर्रम में हिक ॿिए खे गारियूं ॾींदा ॿिया वरी कंहिं ॿी स्टेट ते हिक ॿिए खे गारियूं ॾींदा रुगो गारियुनि ॾियण जे पोयां रुगो गिला करण जे पोयां को बि मुस्लमान जी अल्लाह जी रज़ा जे लाइ मदद करण लाइ तयार ई न आज़माइश ईमान वारनि जे लाइ मुनाफ़िक़नि जे लाइ अज़ाब इमरान खान इंशाअल्लाह हक वारी जमात इन जे पोयां लगल है ॿिया मौसमी लीडर सब लिकी भजी विया या आलमनी जमात भली ता फकर किनु कर पर जेको दिफा दीन जो जमियत उलमा इस्लाम कयो आ ॿिया वेचारा लिकी भजी विया सुभान अल्लाह कहीं खंड जो दुकान रो खोलियो आ कहीं रिज़की कहीं पान जी कहीं भिंडी कहीं ज़ीलो जो दुकान रो खाने जा तरीका हर मैदान पे तोखे नजर ईंदा त ई हक वारा आलम नजर ईंदा नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम जमियत उलमा इस्लाम 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 नारे तकबीर अज दिल थी चे त फजर तई मां वाइज कया सुभान अल्लाह अस्सलातु खैरुम मिनन मां चवां थे वरी साईं मौली रहीम बख्श के फजर नमाज खां पोइ विहारियो ता ये गश थी न हुजण कुराड़ी प्लेटफार्म ते सुम्ही पई ॾाढा चओ सुभान अल्लाह साईं वेचारे दावत ॾिनी वाहिद बख्श 22 तारीख़ ते शहर में जलसो नूनारन में मां न अची सघियुसि परे जाऊं सफर करे था अचूं इंशाअल्लाह दुआ जो थींदी त सभिनी जा बेड़ा ई पार थिया रब कुरान में फरमायो आज़माइनो मां उरूज ॾेई ज़वाल ॾेई बीमारियूं ॾेई खुशहालियूं ॾेई आज़माइनो मां
जे करे घणो ॼाव त शुक्र कयो शुक्र इने के न चइबो आहे तुर को ज़बान सां पार्लियामेंट पूरी कर शुक्र जी निशानी अल्लाह घणो ॾेई त रब जे नाले ते ख़ैर कर ख़र्च कर गरीबन जी मदद कर अबे मां जी खिदमत कर हज कर उमरा कर गरीबन के घर ठहराए दे गरीबन जी मदद कर शुक्र जी निशानी आहे जे वरी अल्लाह कसे वत वरी सब्र कर शुक्र ऐं सब्र ये ॿई रस्ता रख नसीब कर आमीन जो सब ता चुप करे वेही रहो मां पानी पिया दुरूद पढ़ो ईमान जज्बे सां को मौलवी पानी पे त ये न वेंदा कयो दुरूद ज़बान ते जारी रखंदा ये टिको न अचेव त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदो तब सवाब सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वाला आली व सहाबी व अहले बैती अजमईन रब कुरान में फरमायो ओ करे ताजा माल मेवात नाज फसल एडा उडा करे ताजू जानियो एडा उडा करे ओ करे भुख जी आजमाइश में करे बीमारी जी आजमाइश में मां आजमाइंदो मां पर जन हर मुसीबत ते सब्र कयो सब्र वारो रस्तो वरतो रब कुरान में फरमायो अल्लज़ीना असाबतहुम मुसीबा कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून वरिए जन ये अर्श अल्लाह जिया असां जे पी डाले जो कुछ ना है असां जो कुछ ना है असां जे पीढ़ी जो कुछ ना है ये सब कुछ रब जो आ इनो बल्ला है जेको अल्लाह ॾियण ते त कादरा कसण ते मुकादरा हे सब शे अल्लाह जिया असां ई जॾहिं अल्लाह जे ज़ात जाऊं असां के मरणो आ कब्र में हलणो आ वरी महशर जे मैदान में उथणो आ रब कुरान में फरमायो इहे ई तई हिदायत वारा इन्हनि जे मथां ई 24 कलाक रहमत वसई वसई ये आजमाइश जो वक्त आ रब इन आजमाइश में असां के कामयाब करे बाकी जेके ज़ालिमान ज़ुल्म कन था उन्हनि जरा रब अॻियो ॾींहुं मुक़रर करे छॾियो काॾे वेंदा कहिड़ो ज़ालिम रहियो आहे फिरौन न रहियो कारून न रहियो हामान न रहियो शिद्दाद न रहियो अबू लहब न रहियो अबू जेल न रहियो भला असांजे पाकिस्तान जा ज़ालिम कई ज़ियाल हक़ जड़ा न रहा मुशरफ जड़ा ज़ालिम न रहा जे ज़िंदा न्याणियूं मारे छॾियूं मदरसा जा ज़ालिम मारे छॾियूं कारे वियो ज़ियाल हक़ खान कारे विया ॿिया ज़ालिम हुक्मरान मरंदा क़ब्र में हलंदा अॻियो मैदान ॾुखियो आहे इंशाअल्लाह ताला उते तव्हां असांजा बेड़ा ई पार ॾाढा जो सुभाउ मां मोटी तो जा पंहिंजे मौज़ूअ ते जेका सूरत पढ़ी त मुख़्तसर अंदाज़ में माना करे कुर्सी खाली कंदुसि तव्हांखे घणो न विहारींदासीं ॾाढा जो सुभाउ जेका मां सूरत तिलावत कई आहे या अल्लाह सोने मोहम्मद जे शान में नाज़िल कई सुभान अल्लाह आए तो सॼो क़ुरान सोने मोहम्मद जे शान कुछ टाइम जो प्यारे पैगंबर साईं वट वही न आई अल्लाह जे तरफ खां पैगाम न आयो त काफिर खुशियूं पिया टठो नुख्त चीनियूं नबी खां अल्लाह कावड़जी वियो नाराज़ थी वियो जो न वही थी अचे न पैगाम दा अचनि न सलाम दा अचनि तवज्जो आहे जा सुनी पिया भले सुमी पओ मां पंहिंजो टाइम पूरो कंदुसि ॾाढा जो सुभाणे अल्लाह साईं खड़को भला देगियुनि जो त ॿुधण में ॾाढा जो सुभाणे
एड़ी जमात एड़ी कुर्बानी एड़ा एको साउंड एड़ा आलम वरी ता जमात ला नंगर ॾिसंदा न इमरान खान जी ज़रदारी जे जलसे में माण्हू छिदा थी हिक ॿिए खे कुर्सियूं हणंदा भत जे प्लेट जे पर हिते तव्हांखे हर शइ थी मिले क़ुरान जे करे रब बि मिलंदो आहे सोणो मोहम्मद बि मिलंदो मके जा काफ़िर ऐं मुशरिक ठठोलू पिया कनि अल्लाह नबी खां कावड़जी वियो आहे नाराज़ थी वियो आहे जो न वही थी अचे न सलाम था अचनि न पैगाम था अचनि अल्लाह ताला बिना कंहिं देर जे जिब्राइल खे मोकिलियो वञो जिब्राइल वञी मुंहिंजे सोणे मोहम्मद खे हथ ॾे साईं गमगीरी आई हालत में हा ॾाढा त चओ सुभान थोड़ो न बेक जे वाले में खोल रब वधाई बेक जो वाले ॾाढा चओ सुभान अल्लाह ये न समझंदा के रुगो एको साउंड में धमाको आ पर रब कुरान वारन में धमाको रखी छॾियो मानू वर्जदे वाह जो एको या त मशीनरी आ वाह जी रब जी कुदरत आ जो सांजे निड़ीअ खे पेट्रोल करे छॾियो ॾाढा चओ सुभान अल्लाह वल्लाह वल्लैली ज़ा सजा ओ सोना मोहम्मद करीम कसमा तुझे चेहरे मुबारक जो कसमा तुझे जुल्फन जो माला तो सांग दहा ये काफर भली प्या ठठोलो करो वज़वा जी लफ्ज़ी माना है कचड़ी मंझंदि कचड़ी मंझंदि मां मुराद ॾींहुं मां मुराद सिज आ एड़ी सिज में रोशनी लाहे जेड़ी सोने मोहम्मद जे चेहरे में रोशनी सिज पे नूरो थी वेंदो चंद्र पे नूरो थी वेंदो पर सोने मोहम्मद जे नबूवत जो नूर जो क़यामत ताईं हूंदो कद जाकुम मिनल्लाह नूर व किताबुम मुबीन मां अकेलो आहियां मुंहिंजो आवाज़ शहदादपुर ताईं थो वञे तव्हांजो आवाज़ ख़ासि केलनि जी औताक़ ताईं नथो वञे ॾाढा चओ सुभान अल्लाह शाने कुरान अज़मत कुरान नारे तकबीर अल्लाहु अकबर ताने एड़ो नूर मोकिलियो तम एड़ी रोशनी मोकिली तम एड़ो रस्तो मोकिलियो तम जेको क़यामत ताईं नूर मला नूर हूंदो मुझारे जी तव्हांखे ज़रूरत ई न पवंदी सूफी या दरिया सॾायो ताजी मर्जी आ कूफी सॾायो ताजी मर्जी मौलाई सॾायो ताजी मर्जी अंग्रेज जा गुलाम ऐं पोइ लॻ सॾायो ताजी मर्जी कंप्यूटरिस्ट सॾायो ताजी मर्जी कद जाकुम मिनल्लाह नूर व किताबुम मुबीन रस्तो क़यामत ताईं साफ़ रहो हिदायत जे नूर सां रोशन रहो ओए चवनि पंहिंजे नसीब खे जेके क़ुरान छॾे विया दीन छॾे विया सोने मोहम्मद जो रस्तो छॾे विया अञा बि वक़्तु थमदा जी तौबा ताइब कर दुनिया फेसबुक ॾिसी पंहिंजो हया ईमान विञाए वेठी आहे सभु कुझु आहे त अमेरिका में आहे सभु कुझु आहे त रूस में आहे सभु कुझु आहे त अंग्रेज़ वटि पोइ क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु हूंदे जो सभु कुझु आहे त सोने मोहम्मद जे दीन में आहे क़ुरान ॾाढा चओ सुभान अल्लाह वरी ॿिया डर नवा साईं मां मौलाई साईं मां सूफी आहियां साईं कारो थई एड़ो कुरान छॾे वत ढंग कंदो वरी मर जाए वरी मुलन जे कंध में मुला वारो कर जनाज़ो पढ़ा खत्म हो बने पोतो सूफी है तुझो असां मां छा वने वो वञ वरी खत्म में ते त 3 बूटियूं त 40 पटाटा उतारींदा मलाक के तो सूफी आया थे बटालू खा ॾाढा चो सुभान अल्लाह खत्म ते ज़ोर
जनाजन ते जोर दुनिया में बाबलिंग कई तो समझो रुगो मुझो छोटकारो जनाजे में आ मुझो रुगो छोटकारो ट्रिन बूट नहीं चालियन पटाटन में आ सजी जिंदगी जरे नबी जे तरीके ते गुजारी ने छोटकारो इने दे एड़ो नूर क़यामत ताईं जो रोशना गुमराह थियण जी ज़रूरत ही ना है सोना मोहम्मद करीम कसम तुझे चेहरे मुबारक जो वल्लैली ला सजा माना कंदो तो वाला माना मता कोरी हवाई फेर करे मौलवी माना ही न करे एड़ा माण्हू हूंदा माण्हुनि में बि हूंदा आहिनि पर असांजे मौलवियुनि में बि हूंदा वाइज़ सॼी राति हलंदो यार मौलवी माना न पे तूं जो बोड़ो थींदे दसां छा के तूं जो निंड कंदे दसां छा के वल्लैली ज़ा सजा कसमान रात जो जे रात सारी दुनिया निंड पई मां तो के अर्श अज़ीम ते घुराए पंजो दीदार ज़ियारत कराई वल्लैल मुराद मेरा जवारी रात बाए सोने मोहम्मद जा जुल्फ मुबारक बाए ये रात कारी ये हुजूर जा जुल्फ मुबारक बकारा निंड पई आ दुनिया रब सोने मोहम्मद के मेरा जद कराए दाढ़ियां चो सुभान मा वत्तक रब्बुक व मा कला ओ सोना मोहम्मद करीम मां तो के छजो ही ना है मां तो सां गडी गडा ये मुशरिक अजाई उठ टोलूंदा कन वल आखिरत खैरुल लक मिन अल-ऊला तो मोहम्मद करीम जिला दुनिया दा बलिया परान्या भले में बलिया आखिरत जाते मका में महमूदा जाते उम्मत तुझे कद जन्नत में हलंदी तो उम्मत जो सुबह सालारू दे ओज़े को सरजी नदी तो मोहम्मद वटूंदी वल आखिरत खैरुल लक मिन अल-ऊला अन्या ॾाढियां चो सुभान अल्लाह अजो खुदा दा त कपरीअ जे ॻोठ ते रहमत वसई कुरान वारा आया हन असां वटि न बेत तई न दोहड़ा न कूड़ा तारीख़ जा किसा न फनकारियूं असां वटि उहो कुरान जेको सोने मोहम्मद वटो जेको हसनैन करीमैन वटो जेको अम्मा खातून जन्नत वटो जेको साहबा जी जमायत वटो अहल बैत जी जमायत वटो सागो कुरान तो दीदार भली पियो असां ते नाला रखो तूं आदत खां मजबूर नबी ते नाला काफर रखिया जे तो असां ते रखिया त छा थी नबी कुरान पढ़ियो हुनैन में कुरान बदर में कुरान उहद में कुरान तबूक में कुरान चो सोने हुसैन करबला में कुरान पढ़ियो अज मां कपरन में कुरान मुला मुला जे नड़िए ता कुरान न रहंदो बद नसीब तो के रब नसीब न कयो आ तमाशा वमा अल्लमना शेर वमा यंबगी ला इनु इल्ला ज़िक्रुन व कुरानुम मुबीन को तो जे सच ल जा बेत पढ़ को तो जे आमन मला जा बेत पढ़ को तो जे पिटाए जा बेत पढ़ को तो जे मां बेतलो ठायो आ मुझो बेत पढ़ रब तो जे बेत न पढ़ो हुजूर जे शान में कुरान पढ़ो नारे तकबीर शाने कुरान अज़मत कुरान शाने मुस्तफा अज़मत मुस्तफा नारे तकबीर अन्या ता इस्लामाबाद हलंदो बियो मार्च रहला ये हलंदो एड़ा न हालन में आवाज न तो निकरे हाणे लाश लगा पिया ॾाढियां चो सुभान अल्लाह इंशाअल्लाह इन दफे ने यहूदी के भजाए पोईंदा या दुआऊं था घुरन इन जेला अल्लाह करे क़यामत ताईं हुजे भली हुजे खलब तां जी लाई पर जो इंशाअल्लाह इन यहूदी के भजाण वारी भी ये जमात दुनिया ढंग पे कया अचन सा यहूदी काबीना में रखे
रिसालत जी गुस्ताख खत्म नबूवत जी गुस्ताख औरत के आजादी सां छॾे इन खां वधीक सबूत अञा माण्हुनि खे लाइ कहिड़ा खपनि मस्जिदूं डराई ॾिठो पे सखर में टयूं मस्जिदुनि जो दिफ़ा करण वारी हीअ जमायत ई ॿिया मुला वीचारा ईअं लिकी वेही रहिया जीअं बेवा इदत में वेंदी आहे वॾा हवाल कंदे पटका ॿधंदे रेल नहीं जुलूस जी निगरानी कंदे मस्जिद पई रहे त तूं इदत में वेही रहे अञा तोखे मां कीअं चवां तूं क़ुरान जो आशिक़ हुई सोणे मोहम्मद जो आशिक़ हुई तू साहबा जो आशिक़ हुई तू आल बैत जो आशिक़ हुई इश्क जी ख़बर तेरे फदी कुटी न खाबी जो जिस्म जो रत भी आशिक़न जा नमूना एकड़ा पार्लियामेंटी में सलेमानी आशिक़ ॿिया दूधपति असां चो सोणे मोहम्मद जा दूधपति आशिक़ रत ॼण वारा ॾाढा चो सुभान अल्लाह रब कुरान में फरमायो मा वद्दअक रब्बुक व मा कला ओ सुना मां तोखे छॾियो ई न आहे तो मोहम्मद करीम सां गॾु ई गॾु आया रब कुरान में फरमायो तुंहिंजे लाइ दुनिया त भली तुंहिंजी उम्मत जे लाइ दुनिया त भली पर अञा भले में भलो मंज़र भले में भली मंज़िल आख़िरत वारी आहे जिते समूरा उम्मती तो मोहम्मद जे गॾु बिश्त में हूंदा वला सौफ युतीक रब्बुक फतरज़ा वाए दुआ मार बजो माए डोडी दो माए जो तू राजी थी वने फरमाइश होगी आदा वाए तो बख्श मा चांदो शदात पर भारत में आज़ायत तो के राजी था दुनिया जा हुआ एक बे के राजी करना थाला अल्लाह सोने मोहम्मद के तुझे सोना वाए दुआ मां दुनिया में तो मोहम्मद के राजी कयो पर जाते सब नबी परे हुदा तो उम्मत जे ला सजदो कने मां रब कबूल फरमाए दोस्तन उम्मत के जन्नत जे बाह मां बचाए जन्नत में दाखिल रवायत में दुआ क़यामत जेडी जन्नत जी बाह ते साईं पैर रखंदा पैर मुबारक सोनो मोहम्मद रखंदो जन्नत जी बाह थदी थी वेंदी अल्लाह ए गुनाहगार मुंजा उम्मती गुनाह जे करे ते दाखिल न मोटा दे त मां मोहम्मद जन्नत में वठी सुभान अल्लाह अन्या बात खोले चो सुभान अल्लाह रेजस जुकाम खत्म थींदी अन्या डाडिया चो सुभान अल्लाह आने बली साईं के वठी आ मोमिन मोकल रब कुरान में फरमायो अलम यजदिक यतीमन फावा इन आयत में वरी अल्लाह सोने मोहम्मद के माजी तो याद ॾियारे सोना याद कर तू यतीम होए एतरो यतीम होए जो अम्मा जे पेट मुबारक में है अब जुदाई करे वियो दायूं आयूं पैसे जे लालच जे करे भजी वयूं हितां कुछ न मिलंदो सोना याद कर पंहिंजे माज़ीअ खे तू यतीम होए पर यतीमन जो सरदार होए दायूं मोटी पयूं वञनि हितां छा मिलंदो कुझु न मिलंदो पर मां रब मुंहिंजो हलीमा खे मोकिलियो सुभान अल्लाह याद कर पंहिंजी माज़ी तू यतीम होए अलम यजदिक यतीमन फावा व वजदक ज़ालन फदा सुना तू उम्मी होए नजर कर पंहिंजे खानदान ते अबू लहब तुंहिंजे खानदान में हो या अलाए केड़ा काफर मुशरिक तुंहिंजे खानदान में हा तो मोहम्मद खे नबूवत जो ताज तुझे सदको समूरा हिदायत सुभान अल्लाह बैतुल्लाह मिलियो सोने मोहम्मद के खत में नबूवत मिली एड़ो कुरान मिलियो हिदायत मां मुराद चो कुरान हिदायत मां मुराद चो बैतुल्लाह हिदायत मां मुराद खत में नबूवत बता सुभाणे बकवास करे मोला पियो जे त नबी के हिदायत मिली हिदायत मां मुराद सोने मोहम्मद के रिसालत साडिया चो सुभान अल्लाह माना जे समझ में फेरवा तवज्जो आए जा सुनी पिया हो का होटल में वेजी ना है हितां जला चां जो टक घुराजे ॾाढा चो सुभान अल्लाह रब कुरान में फरमायो वजदक ज़ालन फदा चूंडंगरे तो के नबी नहीं रसूल जो सरदार बनाए तो के बैतुल्लाह जो इमाम बनाए तो के मेराज वाली रात समूरा नबी गड करे उन जो इमाम बनाए सुभान अल्लाह
ववजदक आइलन फगना सुना मिस्कीन होए मिस्कीन कुरान जी माना तो कया एतराज करें त रब सामो पान दी सुना तू मिस्कीन होए पर असां तुझी गैबी मदद कई जो अमीर घराने जी औरत अम्मा खदीजतुल कुबरा तो मोहम्मद जे निकाह में आई अलाए केड़ा साहबी तुझा गुलाम मालदार हा जेके हर शे तो मोहम्मद ते कुर्बान कंदा पिया वञन अम्मा खदीजा जे मिल्कियत जो वरसो तुझे हवाले उनन गुलाम जी मिल्कियत तो मोहम्मद जे हवाले जो तू समूरन शाहूकारन जो सरदार थी वए या रसूल अल्लाह बच्चा त कुर्बान माल त कुर्बान दौलत त कुर्बान पर फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह पढ़ो अबो अम्मा पुतो ता कुर्बान सुभान अल्लाह आई तो का को मौलवी चंदो तो घरे एड़ा दोदा तो करे जण खानदानी मिर्गे जो सब थे सही मांगी फुटियो न लथियो कर्ज में वई सही हेडी महंगाई नबी से फरमाया बकम कयो को सलातुल हाजात पढ़ो मुसीबत का अचे यो सदको ही खैर कढो रब ताजी पहाड़ में जबलन जी मुसीबत तारे छे सुभान अल्लाह हाने बकम कंदा कयो आई करान जरूर एक सलातुल हाजात पढ़ंदा कयो यो सदको रीता कयो इने बिन शे जे बरकतन जे करे इमरान खान ये विञाजी वेंदो जी नंढड़ो बार मुछे ॾाढा चो सुभान अल्लाह सदके में बरकता सलातुल हाजात में बरकता समझो ता आवाज ना बेशक सुना तुम मिस्कीन है पर असां तो के शाहूकार ने वो सरदार कयो मता मके जा काफर चवन मोहम्मद करीम गरीबा मिस्कीन जो बच्चो आ सुना मा तो के शाहूकार ने वो सरदार कयो ॾाढा चो सुभान अल्लाह ववजदक आइलन फगना फअम्मल यतीम फला तकर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिअमत रब्बिका फहदिस सुना आने कोई यतीम अचे उनके झणक न ॾिजा दाबो न ॾिजा रोब न कजा छो त यतीम वारो जाम तो मोहम्मद पाण बि पीतो आ गुरबत जो एहसास गरीब खे हूंदो आ घणा माण्हू वरी हवाले कंदा आहिनि सही मां बाबे ॾाॾे खां अमीर आ पिणे ॾाॾे खां अमीर न आई अञा पोड़ा जेरा उन्हनि खां पुछ त पिणे छा कंदो ॾाॾे छा कंदो ये वॾाई जा लफ़्ज़ हम वॾाई रब खे जुदाई सुना आने कोई यतीम दरवाजे ते अचई झड़क न दी जा दादो न दी जा तू रहमत लिल आलमीन शफील मुज़नबीन नबी आई याद कजा पजे माज़ी के ये मां तो मोहम्मद के माला माल कयो आई यतीम में तुझे दरता माला माल थी व मसाइल फला तनहर सवाली अचे भी झड़क न दी जा असा वट सवाली इंदो आ ठठोल रुक्त चीनी आयो थी पिनण गरीब आयो रोजी न लगी आ मजदूरी अल्लाह जे नाले या उधारा 500,000 रे एड़ो कूड़ हंदासी कुरान जो कसम किसे में रुपयो बनाए माशाअल्लाह असांजा मेहमान खास हजरत मौलाना रहीम बख्शुमरो स्टेट ते अची रहा आहिनि साईं जिन के असां भली कार चऊं था खुशामदीद चऊं था हेडो वडो सफर शिकारपुर खां आया आहिनि ॾाढा चो सुभान अल्लाह आयो गरीब सवाल खणी आयो सुभान अल्लाह सुभान इहो थी रब माण्हू चंदा सही फरियाल जी वॾी इज़त सही ज़रदारी जी वॾी इज़त सही एमपी जी वॾी इज़त अड़े चरिया ये कुरान वारनि जे पेरनि जे मट बनाए ॾाढा चो सुभान अल्लाह बुखिया बुख तो मरे वर्तेंदो वडेरन जी चमचा खोरी कंदो एमपी एमएन जी चमचा खोरी कंदो सोने मोहम्मद जी गुलामी कंदे रब रिज़्क़ जा दर खोले सोना मोहम्मद करीम याद कर मार बजे नेमतुन के छा छा तो ते नेमतुन वडा वडा इनाम
कहीं बहस्ती दे दाए नाम मार बन गया जेड़ा सोने मोहम्मद ते गया मां बेअदबी समझ ड्रगो वाइज करे जो मां साईं टेम सिड़ाया सफर जा साथी खुश नसीब हो जो अज ता जे गोठ में कुरान साईं बता के बकला का कुरान बुधाई दो लोरियो कुरान ता सुमी पजो लंडर कजो डाडिया चो सुभान अल्लाह आखिर में दुआ थी दी बेड़ा ही पार थी वेंदा मां लफ्ज़न में तो दुआ घुरा छो त दिल फाटे थी हथ खणी साईं दुआ घुरंदो अल्लाह ए जेके गरीब मिस्कीन अमीर गरीब मजदूर शहर का इलाके का आया हन सबनी जो अचण कबूल फरमा सबनी जे बच्चन में बरकतू फरमा माल रिज़्क में बरकतू फरमा खुसूसन ऐसा जो दरवेश दोस्त वाइज बख्श देतो साहब जे मेहनत कई भाऊ साजिद अली खासकली साहब आयो जो वालिद चाचा मोहम्मद हसन साहब कुर्बानी दई इन दौर में या कुर्बानियां यजीदी दौर में दजाली दौर में इन लाश वजीर आजम जे दौर में कुरान जा जलसा करायण या एकड़ी वडी कुर्बानियां रब इन जे कुर्बान के कबूल फरमाए इन जे बच्चन में रिज़्क में माल में बरकत अता फरमाए रब ता सा सबनी जी हाजिरी कबूल फरमाए ये हते गडहूं इंशाअल्लाह जन्नत में गड हुंदासी वा आखिर दावना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन माशाअल्लाह ये